नाज़रीन खे हिते ख़बर ॾियूं हैदराबाद मां जिते SDP जे वाइस चेयरमैन अल्ताफ़ जसकानी हैदराबाद जी सिविल अस्पताल में दम ॾेई छॾियो। अल्ताफ़ जसकानी खे हथियारबंदनि हमलो कयो हो। टंडो अलयार वेझो हू ज़ख़्मी थियो हो हमले में, जंहिंखां पोइ खेसि हैदराबाद जी सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते उन दम धणी हवाले कयो आहे। इन ते वधीक ॻाल्हायूं था। हैदराबाद जी सिविल अस्पताल में इन वक़्तु टाइम न्यूज़ रिपोर्टर इम्तियाज़ खोसो मौजूदु आहे। जी इम्तियाज़ खोसो। ताहिरा सिंध तरक़ी पसंद पार्टी जो वाइस चेयरमैन अल्ताफ़ जिसकानी हाणे हिन दुनिया में न आहे रहियो। अल्ताफ़ जिसकानी ते मंझंदि धारे वारे इलाइक़े में हथियारबंदनि फायरिंग कई। उन हमले में हू शदीद ज़ख़्मी थियो। उनखां पोइ उनखे इलाज लाइ सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो वियो, जिते उन ज़ख़्मनि जा सूर असांजे दम धणी हवाले कयो आहे। SDP जे वाइस चेयरमैन ते हमले खां पोइ SDP जा जेके कारकुन आहिनि, अॻवान आहिनि, सभिनि जे तइदाद में सिविल अस्पताल हैदराबाद पहुता हुआ। गॾोगॾु सिंध तरक़ी पसंद पार्टी जो जेको चेयरमैन आहे डॉक्टर कादिर मंगसी, उहो बि अस्पताल में मौजूदु आहे। असां बि कोशिशि कंदासीं त डॉक्टर कादिर मंगसी सां असांजी कहिड़े तरीक़े सां ॻाल्हि ॿोल थी सघे। हिन वक़्तु जॾहिं हाणे तस्दीक थी वई आहे त अल्ताफ़ जिसकानी हिन दुनिया में न आहे रहियो, त उनखां पोइ हुते जेके मौजूदु कारकुन आहिनि उहे ॾुखारा आहिनि। मां पंहिंजे कैमरामैन जमील पठाण खे चवंदुसि उहे हिन ICU वार्ड जा बि मंज़र ॾेखारींदो, त उते कारकुन जेके आहिनि गम में बेहाल आहिनि। वॾे अंग में हिते कारकुन पहुता आहिनि, छाकाणि त अस्पताल जो मथियों अहातो आहे, हिते ICU वार्ड क़ाइमु आहे। इन करे हिते कारकुननि जो जेको अंग आहे उहो घटि आहे, पर हेठियूं जेको पहिरियों पोर्शन आहे हिन जो, उते कारकुन वॾे अंग में मौजूदु आहिनि। असां कोशिशि कंदासीं ताहिरा त हिते ज़ाहिर ॾुखारा आहिनि हिन वक़्तु SDP जा डॉक्टर, उन करे को ॻाल्हि ॿोल असांजी थी सघे उन्हनि सां, त उन्हनि खां पुछंदासीं त छा था चवनि हिन वाक़े कीअं ॾिसो हिन वाक़े। हाणे ही वाक़ियो इंतिहाई ॾुखाईंदड़ वाक़ियो आहे जेको टंडो हलियार में सुबुह जो थियो आहे। असां हिन वाक़े खे सभ खां पहिरियां असांजो जेको पार्टी जो वाइस चेयरमैन अल्ताफ़ जिसकानी हो, जंहिंखे बेदर्दी सां शहीद कयो वियो आहे, अगवा करे शहीद कयो वियो आहे, उनजे लाइ असां परमन जेको आहे सो अपील कयूं था त ऐं जेका इंतिज़ामिया आहे। ताहिरा असां सां डॉक्टर कादिर मंगसी बि हिन वक़्तु अचे थो। असां कोशिशि कंदासीं त डॉक्टर कादिर मंगसी सां असांजी ॻाल्हि ॿोल थी सघे, त हुनजो हिन समूरे मामले ते छा चवणु आहे ऐं हू हिन वाक़े खे कीअं था ॾिसनि। डॉक्टर कादिर मंगसी सां असां कोशिशि कंदासीं। असां बि डॉक्टर साहब ॾिसो, ही अल्ताफ़ जो क़त्ल इंतिहाई दर्दनाक ऐं बेरहमाना आहे ऐं को बि अहिड़ी सूरत हाल कान हुई। 15 नवंबर ते असां कराची में हुआसीं ॿेटनि जे कब्ज़े जे ख़िलाफ़ु तहरीक में। अल्ताफ़ उन वक़्तु बि मूंसां गॾु स्टेज ते गॾु बीठो रहियो ऐं हू हिकिड़ो सरगर्म सियासी कारकुन हो ऐं तरक़ी पसंद पार्टी जो वाइस चेयरमैन हो। 25 साल हुनजो सियासी कैरियर हो, जो शागिर्द ज़माने खां वठी हुन पंहिंजी सियासत शुरू कई हुई। त हाणे सुवालु इहो आहे त अहिड़े वक़्त में जॾहिं सॼी सिंध में ॿिटे निज़ाम जे ख़िलाफ़ु, वफ़ाक़ी हुकूमत जे ख़िलाफ़ु हिकिड़ी तहरीक हले पई, उन तहरीक में अल्ताफ़ हुसैन हिकिड़ो बहादुर बाग़ैरत कारकुन हो। टंडे अलयार जे माण्हुनि में हुनजो हिकिड़ो इज़त वक़ार ऐं हिकिड़ो तहफ़ुज़ जो अहसासु हो त को बि नस्ली लसानी दहशतगर्द उनजी मौजूदगी में कंहिं सिंधी माण्हू जे घर, प्रॉपर्टी, जान ते हमले करण जी हिमत न सारे सघंदो। अहिड़े माण्हू खे टारगेट करे मारणु, हाणे जेको बि क़त्ल करण वारा माण्हू आहिनि न, हिकिड़ो आहे PTI जो एक्टिविस्ट मिस्टर असलम रिंद, जंहिं 1 महीनो अॻु में पंहिंजो पाण खे गोली हणी अल्ताफ़ जे भाइरनि ते कूड़ी FIR दाख़िल कराइण जी कोशिशि कई त अल्ताफ़ जे भाइरनि हुन ते हमिलो कयो आहे। हिकिड़ी पाण खे चामाऊ गोली हणी ऐं हुन इहो तमाशो कयो। ऐं जॾहिं हाणे पुलिस हुनजे घरनि ते वई आहे त हू हफ़्तो अॻु में पंहिंजा घर 2-3 घर उन रिंदनि जा आहिनि, 2-3 घर खपाए हू टंडो अलयार मां फैमिली वठी भॼी वियो आहे। त माना इन ॻाल्हि जो इज़हार करे थी त हू बाक़ाइदे प्लैनिंग में हुआ त हू अल्ताफ़ खे जॾहिं बि अकेलो ॾिसनि उन ते हमिलो कनि। ऐं क़ज़ाए इंसान आहियूं, मुस्लमान बि आहियूं, अलाह जे तरफ़ां मञूं था अल्ताफ़ जो जे हयातीअ ॾींहं पूरा थियण थिया, पर कंहिं अलाह ताला उनखे पाण ॾे घुराए हा न, पंहिंजे हुकुम सां कंहिं कातिल ऐं जलाद खे कंहिं इहो हक़ु ॾिनो आहे त असांखे वाट वेंदे ईअं बेदर्दी सां क़त्ल करे। त असांजो ख़्यालु इहो आहे त हू जीअं घरां निकितो, न हुन वटि को वेपन हो, न हुन सां को पंहिंजो गार्ड हो, अकेलो निकितो सुबुह मां घरां त मां अधु कलाक में थी अचां थो। हाणे असांखे जांच इहा करणी आहे त उनजे पोयां मुख़बिर केरु हुआ,
उनखे अल्ताफ़ खे उते रस्ते में रोकियो अथनि, पोइ उनखे ॿधो अथनि ऐं ॿधी पोइ उनखे गोलियूं रखी बाक़ाइदे गोलियूं हणी क़तलु कयो वियो आहे, शहीद कयो वियो आहे। ऐं उन खां पोइ उनखे गाॾी जी पोईं सीट ते विझी अची रोड तां खॾे में फिटो करे विया आहिनि। त हाणे शहीद अल्ताफ़ जिसकाणी असांखे शहीद चवंदे बि हू ज़बान नथी वरे त असां पंहिंजे साथी खे शहीद चऊं, पर हाणे शहीद आहे ऐं हुनजो अलाह ताला। हाणे अॻिते हिकमत अमली छा हूंदी डॉक्टर साहब? ॾिसो, हिकमत अमली इहो आहे त पहिरीं त असां सॼी सिंध जे अवाम खे पंहिंजे कारकुन खे अपील कई आहे त सुभाणे पुरअमन हड़ताल कई वञे। अॼु टंडो अलायर सॼो बंदि थी वियो आहे। टंडे अलायर जे शहरनि जी महिरबानी, छो जो अल्ताफ़ सां मोहबत कंदा, उन्हनि रद अमल में शहर बंदि कयो आहे। ऐं सुभाणे सॼी सिंध जो माण्हू पंहिंजो कारोबार बंदि कनि एहतिजाज में। ऐं असां एफ आई आर कटणु चाहियूं था। पुलिस खां असांजो मुतालबो इहो हूंदो त जिन बि माण्हुनि ते असांजो गुमान आहे उन्हनि खे फिलफोर गिरफ़्तार कयो ऐं गिरफ़्तार कयो, उन खां पोइ लाइमल ॾिसी वठंदासीं। जेकॾहिं पुलिस गिरफ़्तार करण में नाकाम वञे थी त पोइ त नेचुरली सॼी सिंध में वरी नई तहरीक जो आगाज़ थी वेंदो। तदफ़ीन किथे थींदी? तदफ़ीन सुभाणे टंडो अलायर में उन्हनि जो आबाई क़ब्रिस्तान आहे, उते थींदी सुबुह जो 9 बजे। ऐं सभिनी दोस्तनि खे, मोहबत कंदड़ वारनि खे इहो इतला हुजे त सुबुह जो 9 बजे उन जी तदफ़ीन थींदी। अच्छा डॉक्टर साहब, ॿुधायो आहे डॉक्टरनि ते केतिरियूं गोलियूं लॻल हुयूं? अञा पोस्टमार्टम जो प्रोसेस पूरो न थियो आहे, पर मल्टीपल इंजरीज़ आहिनि उनखे। ताहिरा, तव्हां डॉक्टर कादिर मंगसी जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, असां कोशिशि कई त डॉक्टर कादिर मंगसी खां उनजो जेको मौक़िफ़ आहे उहो मालूम करे सघूं। डॉक्टर कादिर मंगसी ॿुधायो त अल्ताफ़ जिसकाणी खे सोचियल सम्झियल साज़िश तहत जेको आहे पहिरीं मुबैना तौरु अगवा कयो वियो हो, उनखां पोइ उनखे ॿधी जेको आहे गोलियूं हयूं वियूं आहिनि। उनखां पोइ उनजी गाॾी मां लाश कढी जेको आहे उनखे उते खाई में फिटो कयो वियो आहे। उनजी गाॾी बि उतां खाई मां मिली आहे। ऐं हिन वक़्तु अल्ताफ़ जिसकाणी जे लाश जी जेका पोस्टमार्टम वारो अमल आहे उहो शुरू थियणो आहे। इन करे उनजो लाश ICU वारे वार्ड मां उते जेको उहो मुर्दा खाना आहे सिविल अस्पताल हैदराबाद जो, जिते MLO ऑफिसर वेहनि था, उते उन वार्ड में शिफ्ट कयो पियो वञे। कारकुन तमामु घणा ॾुखारा आहिनि। गॾो गॾु डॉक्टर कादिर मंगसी बि पुरअमन सुभाणे सॼी सिंध में एहतिजाज जो सॾु ॾिनो आहे। इन जो चवणु आहे त कारकुन पुरअमन एहतिजाज कनि ऐं उहे सोग मल्हाईंदा, छाकाणि त जेको वाइस चेयरमैन आहे सिंध तरक़ी पसंद पार्टी जो अल्ताफ़ जिसकाणी, उनखे जेको आहे क़तलु कयो वियो आहे ऐं बेगुनाह उनखे क़तलु कयो वियो आहे। उन करे उन्हनि जो चवणु आहे त हू वाक़े जी FIR दाख़िल कराईंदा। पहिरीं FIR दाख़िल थींदी, पर छाकाणि त हाणे पोस्टमार्टम वारो अमल जेसीं मुकमल नथो थिए त उन करे डॉक्टर कादिर मंगसी जो चवणु आहे त उनजी पहिरीं पोस्टमार्टम कराई वेंदी। पोस्टमार्टम जी रिपोर्ट अचण खां पोइ जेका इब्तिदाई पोस्टमार्टम जी रिपोर्ट ईंदी उनखां पोइ हू टंडो अलायर ते बाज़ाब्ता तौरु इन्हनि माण्हुनि ख़िलाफ़ु केस दाख़िल कराईंदा। हिन वक़्तु उते जेको हाणे प्रोसेस शुरू थियणो आहे अल्ताफ़ जिसकाणी जे हवाले सां, उहो इहो हूंदो त हुनजे लाश जी पोस्टमार्टम लाइ उनजो लाश MLO ऑफिस मुंतक़िल कयो पियो वञे। जी ताहिरा। महिरबानी जी। इम्तियाज़ खोसो हैदराबाद जे सिविल अस्पताल में मौजूदु हो, जिते STB सरबरा डॉक्टर कादिर मंगसी साहब भी मौजूदु हुआ। संदन चवणु हो त सुभाणे असीं पूरी सिंध में पुरअमन हड़ताल जी अपील जेके कारकुन आहिनि उहे पुरअमन हड़ताल कनि ऐं असांजो इहो मुतालबो आहे त अल्ताफ़ जिसकाणी जे क़त्ल में मुलविस समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे।